Hello. Good afternoon, everyone. How are you all? Welcome to minor class. I hope you all will be fine. The grace of God. Can you hear me? अपने दोस्तों के बलिकार उम्मीद तमाम सब ठीक होना इसका कहीं सब बचन का दोस्त Hello everyone. Interesting color. Yesterday we have discussed about the sophist. We were discussing about sophistication, that who were the sophist and what was the role of sophist in the history of philosophy. Thus we were about to start uh, Socrates. So that's why we had to clear the concept of sophists, who were they and what they want. So we clearly talked, discussed detail about the sophists, who were the sophists. So today's lecture we will clear the Socrates philosophy, the role of Socrates and the statements of Socrates. जैसे जेको सुकरात थे जे फ़लसफ़े ते सुकरात जी जेको लाइफ थे सुकरात जे यानी के स्टेटमेंट्स में टीम्स उनजी फिलॉसफी जा उन ते ॻाल्हाईंदासीं जेका आऊं तव्हांखे कल्ह ॿुधायो त जेको आहे सो सुकरात जो रोल आहे फिलॉसफी में सुकरात जो वॾा वॾा जेके वॾो रोल जेको प्ले कयो आहे उहो इहो आहे त सुकरात फ़लसफ़े खे शिफ्ट कयो आहे शिफ्ट ईअं कयो आहे त मतिलबु इन खां पहिरीं सुकरात खां पहिरीं जेको बि फिलॉसफी जी ट्रेडिशन जो जेको प्रोजेक्ट हो उहो कॉस्मोलॉजिकल हुयो राइट थेलिस खां वठी जेके एटॉमिक डेमोक्राइट्स प्रिंसिपल्स ताईं जेके इहे लीडर्स हुया फिलॉसफर्स हुया सभिनी जो जेको फोकस हुयो उहो नेचर हुयो कॉस्मोलॉजिकल स्टडी पिया कनि हाणे जेको तॾहिं सोफिस्ट अचनि था
सोफिस्ट जे दौर में ही फिलोसोफर चन पिया जेको आहे हाणे जेको फिलोसफी में हिकिड़ी वॾी शिफ्ट आई आहे उहा कहिड़ी शिफ्ट आहे उहा शिफ्ट इहा आहे त जेको फिलोसफी आहे उहा पहिरीं फितरत ताईं महदूद आहे हाणे उहा फिलोसफी सोशल ऐं मॉरल थी थिए जीअं आउं तव्हांखे ॿुधायो त जेको आहे फिलोसफी जो जेको गोल आहे फिलोसफी ऑलवेज फोकस थ्री थिंग्स हिकिड़ो नेचर ॿियो सोसाइटी टियों ह्यूमन ठीकु आहे हाणे पहिरीं प्रोजेक्ट आहे पहिरियों फोकस आहे नेचर हाणे सोसाइटी ऐं ह्यूमन काइंड ते हुनजो जेको शिफ्ट आहे न इट इज़ जस्ट बिकॉज ऑफ सोक्रेट्स ठीकु आहे ऐं सुकरात दुनिया जो उहो फ़लसफ़ी हो यूनान जो उहो फ़लसफ़ी हो जंहिं कॾहिं बि को बि किताब न लिखियो ही इज़ नॉट रिटन अ सिंगल वर्ड ही वॉज अ पब्लिक स्पीकर हू नंढे हूंदे खां ई ॾाढा जेको आहे सो हिकिड़ो क्यूरास क़िस्म जो माण्हू हुयो ॾाढा सवाल कंदो हो ऐं पंहिंजे पीउ खे पंहिंजी माउ खे ॾाढो तंग कंदो हो त हीउ छा आहे दुनिया कीअं ठही आहे मुंहिंजो पीउ जेको आहे सो हिकिड़ो स्कल्पचरिस्ट हुयो मुंहिंजो पीउ हिकिड़ो संग तराश हुयो संग तराश यानी मूर्तियूं ठाहींदो हो पथर मां मूर्तियूं ठाहींदो हो मुंहिंजी माउ हिकिड़ी मिडवाइफ हुई दाई हुई ठीकु आहे सो अहिड़े तरीक़े सां माना हू चवंदो हो पंहिंजे पीउ खे जीअं हुनजो पीउ प्रोफेशनली स्कल्पचरिस्ट हो हू चाहे थो त मुंहिंजो पुटु जेको आहे सो हीउ कमु करे सो वॾी कोशिशि कई पंहिंजे पुट खे हीउ कमु सिखे पर हू जेको आहे सो सवाल कंदो पंहिंजे पीउ खां ॾाढो त पोइ हीअ मूर्ति आहे हिन मूर्तीअ में कीअं तव्हां जेको आहे सो शेप था ॾियो हिन में कीअं जेको आहे सो शेप थो अचे इहे सभु शयूं ॾाढो हिन बारे में ॻोरास रहंदो हर शइ जे बारे में ॾाढा सवाल कंदो हुयो पोइ अहिड़े तरीक़े सां जेको आहे जीअं सुकरात वॾो थियो त उन में माना इहो शइ त मौजूदु हुई तजसुस जी सवालनि करण जी न त पोइ ॿी शइ जेकी असीं कंसर्न कंदा आहियूं हुन हिकिड़ो नओं मेथड डायलेक्टिक्स जो हिकिड़ो नओं मेथड इंट्रोड्यूस करायो जंहिंखे असीं चऊं था सोक्रेटिक मेथड हाणे उहो सोक्रेटिक मेथड छा आहे सोक्रेटिक मेथड यानी सवाल कयो ऐं सवाल करे तव्हां जवाबनि ताईं पुॼो इहो सोक्रेटिक मेथड आहे जेको अॼु ताईं पूरी दुनिया जे जेको आहे इंस्टीट्यूशन्स में अप्लाई थींदो पियो अचे इहो थोरो मुख़्तसिर हुनजे जाइज़ो हुयो हाणे हुन कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि कई हुन कहिड़ी ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ कयो सफ़ेद सां हाणे हिन ॻाल्हि ते थोरो बहस करण जी फोकस थियण जी ज़रूरत आहे त उहे कहिड़ा नुक़्ता हुया उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं जंहिं ते जेको आहे सुकरात सोफिस्ट यानी सोफिस्टाई खां इख़्तिलाफ़ वरितो वॾे में वॾी ॻाल्हि इहा हुई त sophists were professionally teachers. They were selling the knowledge, they were selling the ideas, and on the other side, the philosopher and other wise people of
Greeks, they were giving the knowledge free of cost. Yes, Socrates was also giving his ideas without any payment. ठीक आहे, इहा हिकिड़ी ॻाल्हि उन्हनि सां जेको आहे सो जेको तव्हां जेको आहे सो इल्मु खपायो था ऐं इल्मु खपाए नथो सघे, इहा हिकिड़ी अहम ॻाल्हि हुई। ऐं इन खां अलावा जेके जेके सोफिस्ट हुया दे वर द रिलेटिविस्ट। ठीकु आहे, ऐं रिलेटिविस्ट एज आई टोल्ड टू यू, रिलेटिविज़म मतिलबु त हिकु ॻाल्हि खे ॿी ॻाल्हि सां जोड़े, ॿी ॻाल्हि खे टी ॻाल्हि सां जोड़े को हिकिड़ो मसालो ठाहिणु, हिकिड़ी हल ठाहिणु, इन खे बि हुन जेको आहे सो इन जी बि सख़्तु मुखालफ़त कई त ईअं नथो थी सघे न। तव्हां जेको आहे सो तव्हां तव्हांजी ॻाल्हियूं करे जेको आहे सो रियलिटी जेकी नॉलेज आहे उहा ईअं नथी थी सघे, रिलेटिविस्ट आहे इहो। उन खां पोइ जेके अहम ॻाल्हियूं कयूं सुकरात, उहे कहिड़ी हुयूं, जो मेन स्टेटमेंट्स आहिनि जिन खे जेको आहे जिन खे थोरो असांखे नज़र विझण जी ज़रूरत आहे। त जीअं हुन चयो त बाबा I know one thing that I know nothing, यानी मां इहो ई ॼाणा थो त मां कुझु नथो ॼाणा। ठीकु आहे, हिते ग्रीक में हिकिड़ो मंत्र हुयो, उतां कंहिं पुछियो त बाबा सवाल कयूं त इलामी आवाज़ ईंदा, त उहा कहिड़ी शइ आहे? उहो यूनान जो ॾाओ शख़्स केरु आहे? Who is the wisest person in the Athens or Greek? उतां आवाज़ आयो त बाबा जेको सुकरात आहे उहो यूनान जो ॾाओ तरीन शख़्स आहे। सवाल पुछो, सुकरात हुन जी वज़ाहत ॾिनी, बाबा हिन जो जवाबु इहो आहे त आई नो वन थिंग दैट आई नो नथिंग, यानी मूंखे पंहिंजी अणॼाणाई, पंहिंजे ला इल्मीअ जी ख़बर आहे। तव्हांखे इन जे करे आऊं तव्हां सभिनी खां बहितर आहियां, इन जे करे आऊं तव्हां सभिनी खां घटि में घटि मूंखे ख़बर आहे त मां कुझु नथो ॼाणा। जॾहिं असांखे इहो अहसासु थींदो असांखे अंदाज़ो थींदो त कुझु ॼाण जी असां वधीक ॼाण जी जुस्तजू रखंदासीं। पर जेकॾहिं असां इहो सम्झी वरितो त असां सभु कुझु ॼाणूं था त असां वधीक ॼाण जी जुस्तजू न कंदासीं। इन जे करे इहा उनजी हिकिड़ी अहम ॻाल्हि हुई जंहिंखे तव्हांखे ज़हन में लाज़मी रखिणो आहे, जेके तव्हां ज़रूरु सम्झंदव त हिनजो मतिलबु छा आहे। आई नो वन थिंग दैट आई नो नथिंग, यानी मां इहो ॼाणा थो त मां कुझु नथो ॼाणा। ठीकु आहे, ऐं इन खां अलावा ॿी ॻाल्हि जेकी आहे सुकरात जी, चए पियो त नॉलेज इज़ विर्च्यू, विर्च्यू इज़ नॉलेज। इल्मु नेकी आहे, नेकी इल्मु आहे।
हाणे हिन जो मतिलबु छा आहे, इहो कीअं? इल्मु नेकी आहे, नॉलेज इज़ विर्चू, विर्चू इज़ नॉलेज। यानी जेकॾहिं असां सुठो ॼाणींदासीं त असां सुठो अमल कंदासीं। हाणे ईअं जेकॾहिं चए नॉलेज विर्चू आहे त पोइ सवाल थियो त जेकॾहिं चोर आहे हुनखे चोरी करण जो इल्मु आहे त पोइ छा इहा कूड़ा त न आहे। हुनजो जवाबु आहे न बाबा, जेकॾहिं इफ यू नो गुड यू विल डू गुड, इफ यू नो बैड यू विल डू बैड। इन जे लाइ जेकॾहिं तव्हां बुरो ॼाणींदव त तव्हां बुरो कंदव, जेकॾहिं तव्हां भलो ॼाणींदव तव्हां भलो कंदव। सो इहा हुनजी हिकिड़ी जेको आहे फिलोसॉफिकल सुकरात जो मेन थीम आहे, हुनखे सम्झणु लाज़मी आहे। ऐं तव्हां डिटेल में वधीक जेके आऊं तव्हां नोट्स वग़ैरह शेयर कयां, तव्हां हुननि मां जेको आहे हिनते असाइनमेंट ठाहींदव, हिनते सॼी डिटेल में सुकरात ते। पोइ हुन खां पोइ जेकी टीं ॻाल्हि थो करे सुकरात, उहा इहा थो करे त unexamined life is not worth living. Unexamined life माना उहा ज़िंदगी जेका अनएग्ज़ामाइंड हुजे, उहा वर्थ लिविंग न आहे। मतिलबु ज़िंदगीअ में तव्हांखे थ्रू आउट द डिफिकल्टीज़ हलणो पवंदो। सो ईअं ई अहिड़े तरीक़े सां इहे जेके रिवोल्यूशनरीज़ आइडिया हुया सुकरात जा, उन सुकरात खे पंहिंजे वॾो मक़बूल कयो। एथेंस जा नौजवान सुकरात जा इन्हनि ख़्यालनि खां ॾाढो मुतासिर थींदा हुया ऐं गौर सां ॿुधंदा हुआ सुकरात खे न। पोइ बसि इहो आम हूंदो एथेंस में, जॾहिं जेको सुकरात निकिरंदो त पंहिंजा जेके गलियूं दोराहा नौजवाननि जा हुजूम सुकरात खे घेरे वठंदा, सुकरात खां सवाल कंदा। पोइ अहिड़े तरीक़े सां उतां जी जेको एथेंस जेकी दुनिया जी पहिरीं डेमोक्रेटिक स्टेट आहे, हाणे उतां जो जेको रूलिंग क्लास आहे उनखे ख़तरो महसूसु कयो त हाणे ही जेको सुकरात आहे, सुकरात जा जेके आइडियाज़ आहिनि, हाणे हिन सां जेको असांजी डेमोक्रेटिक स्टेट खे ख़तरो आहे, रूलिंग क्लास खे ख़तरो आहे। ऐं इन खां अलावा जेको आहे सो सुकरात मज़हब ख़ुदा जे बारे में घटि वधि थो ॻाल्हाए। इन जे करे सुकरात खे रोकियो वञे, सुकरात जा रस्ता रोकिया वञनि ऐं सुकरात खे सबक़ु सेखारियो वञे। त जीअं तव्हां ॿुधायो आहे त उते जो सिस्टम हुयो त उते कोर्ट हुई, जीअं त डेमोक्रेटिक स्टेट हुई, पोइ उते जेको आहे सो सुकरात जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो, जंहिं केस में जेको आहे सुकरात ते इल्ज़ाम लॻाया विया। इन दौरान हाणे
जो रूलिंग क्लास एथेंस जी इलिट क्लास जो ही चइजे त माना वॾो उभरंदड़ फ़लसफ़ी जंहिं अॻिते हली जेको आहे सो इन सॼे मामले खे ॾिठो उहो हुयो प्लेटो। ठीकु आहे। जेके बि असां वटि हिनमहिल ताईं जेके बि आइडियाज़ आया आहिनि, जेकी बि फिलासफ़ी हिनमहिल ताईं असां ताईं जेकी बि पहुती आहे, सुकरात जी उहा उन प्लेटो जे ज़रिए ई पहुती आहे। लिखियलु आहे किन किताबनि में 28 साल 27 साल जी उमिरि में जेको आहे सो प्लेटो सुकरात सां मिले थो, ऐं जॾहिं हू सुकरात सां मिले थो त हू हुन मां ॾाढो इम्प्रेस थिए थो। हू चवे थो त मां जेको आहे सो हाणे पूरो थी वियुसि, जंहिं शइ जी मूंखे तलाश हुई उहा शइ मूंखे मिली वई। ठीकु आहे। पोइ ईअं थो थिए त माना इहो जेको बि मामिलो आहे, सॼी जेकी ॻाल्हि आहे इहा सभु हू ॾिसे थो, ऑब्ज़र्व करे थो, ऐं उन जे ज़रिए ई असां ताईं इहो पहुचे थो। नॉलेज जेकी बि आहे सुकरात जा आइडिया असां ताईं पहुचनि था। बाद में हिकिड़ो किताबु लिखियो अपॉलॉजी, जंहिंमें इहे सभु शयूं हुन जेको आहे सो जिन सुकरात सां छा छा थियो। हाणे छा थो थिए त जीअं प्लेटो बि हिकिड़ो वॾी इंफ्लुएंशियल पर्सनैलिटी हुयो, वॾो जेको आहे न हुनजो जेको एथेंस जो ही वाज अ पार्ट ऑफ द एरिस्टोक्रेट्स फैमिली सर ऑफ तव्हांजो आवाज़ घटि पियो अचे। ओके। प्लेटो जो तालुक एथेंस जी एरिस्टोक्रेट्स फैमिली सां हुयो। ठीकु आहे। एरिस्टोक्रेट्स अशराफिया जेको फैमिली हुई न, उन सां हिन जो तालुक हुयो, वॾो इन्फ्लुएंशियल हुयो न उहो हुयो। या ॿिया जेको आहे सुकरात जा घणेई शागिर्द हुया जेके जिन बाक़ाइदे हिकिड़ो जेको आहे सो तय करे छॾियो, हिकिड़ो सिस्टम ठाहियो त बाबा असां सुकरात खे फ़रार ॾियूं। हाणे सुकरात जे आॾो जेको आहे सो हुननि कुझु ऑप्शन्स रखिया त तूं जेको आहे सो फ़रार थी वञे था न। माना उहो जॾहिं ट्रायल हलणु शुरू थियो त उहा जेकी ज्यूरी वेठी उन्हनि इहो फ़ैसिलो कयो त बाबा जेको आहे असां सुकरात यानी जेको आहे फ़रार हासिल करे हितां हलियो वञे, ॾंड भरे, या जेको आहे सो ज़हर जो प्यालो हा। पोइ इन ॻाल्हि ते हू एग्री न थियो। तॾहिं हुन चयो न अनएग्ज़ामाइंड लाइफ इज़ नॉट वर्थ लिविंग। मतिलबु जेकॾहिं ज़िंदगीअ में तव्हांजो एक्ज़ामाइन नथा थियो त दैट्स नॉट वर्थ लिविंग लाइफ। इन जे करे जेको आहे सो न मां फ़रार हासिल कंदुसि, न त हुनजे शागिर्दनि सॼो सिस्टम ठाहे छॾियो त बाबा सुकरात खे जी ज़िंदगी बचाई वञे ऐं सुकरात एथेंस छॾे हलियो वञे कंहिं ॿी जाइ ते। पर इन ॻाल्हि ते हुन सख़्तु इख़्तिलाफ़ कयो ऐं हुन चयो न, ईअं नथो थी सघे। जेकॾहिं मां ईअं कंदुसि त तारीख़ मूंखे माफ़ु न कंदी। तारीख़ मूंखे माफ़ु न कंदी। इन जे करे जेको आहे सो मां अहिड़ो कमु नथो करे सघां। मां फ़रार हासिल न कंदुसि। मां ज़हर जो प्यालो पीअणु पसंदि कंदुसि, पर जेको आहे सो इहो कमु न कंदुसि। ऐं फ़रार हासिल न कंदुसि। तारीख़ मूंखे माफ़ु न कंदी। इन जे करे मां ज़हर जो प्यालो पीअणु पसंदि कंदुसि। हेमलॉक तव्हांजो हिकिड़ो ज़हर हो। पोइ उनखे जेको आहे सो हुन आख़िर में उहो तस्वीर बि अथव, पेंटिंग बि ठहियल अथव हिन सोक्रेटिक ट्रायल खे, जेके तव्हां ॾिठी हुजे हुननि ॾिसो त हू कीअं ज़हर थिए थो ऐं मौत खे क़बूल करे थो, पर जेको आहे सो फ़रार हासिल नथो करे। ऐं अहिड़े तरीक़े सां सर आवाज़ न पियो अचे। जी ज़िंदगीअ जो ख़ात्मो अची थो वञे। ठीकु आहे।
हाणे ये सॼी सर जेकी थी आहे सके इहो लेक्चर तव्हां ॾिनो पहिरियां बि। हा उते जॾहिं लॉकडाउन जे दौरान आख़िरी पाण में हिनखे अॼु कंक्लूड पिया करियूं सुकरात खे। जी सर रिवीजन क्लास थी हली। हा हाणे पंहिंजो प्लेटो शुरू थींदो नेक्स्ट वीक खां न, इन जे करे घणा ॾींहं थी विया मूं सम्झमि त तव्हां जेको आहे सो ड्यूरिंग पैंडेमिक हेॾे होॾे शयूं तव्हांजे सां हिन मां निकिरी वयूं हूंदियूं, इन जे करे मूं चाहियो त इहे शयूं रिवाइज़ थियनि त पोइ न सर बेहतर आहे बेहतर, थैंक यू सर। मंडे खां पाण प्लेटो खे पढ़ंदासीं, हुन जा मां नोट्स वग़ैरह तव्हां सां वरी शेयर करे छॾींदुसि, किताबनि में आहे। बाक़ी अॼु तव्हां पाण सुकरात खे कंक्लूड करे छॾियो, ठीकु आहे। हाणे छा थो थिए, हाणे इहो सॼो जेको बि सुकरात हिकिड़ो वर्ड बि न चयो, लिखियो न, हाणे इहा सॼी जेकी हुनजी फिलासफ़ी आहे उहा असांखे असां ताईं प्लेटो जे थ्रू अचे थी, ठीकु आहे न। प्लेटो हुनजो जेको होनहार शागिर्दु हुयो, पोइ हुन प्लेटो वरी अॻिते हली कीअं किताब लिखिया, प्लेटो केरु हुयो, हाणे मंडे ते जेको पंहिंजो लेक्चर हूंदो हुन ते जेको आहे सो यस दावन ॻाल्हाइण थो चाहे दिन सर कुछ दोस्तन खे अवां जो आवाज़ न पियो अचे, तंहिंजे करे डिस्टर्ब थिया वञनि पिया। हा बसि हाणे ही रिकॉर्डिंग आहे हिन लेक्चर जी, उहो थी वेंदो, बसि किथे नेटवर्क प्रॉब्लम आहे, किथे कीअं आहे। हाणे मां सभिनी जी खे सर मूं वटि त अनम्यूट, आवाज़ तव्हांजो सही पियो अचे। हा सर अस्सलाम वालेकुम। हा हाणे वन बाय वन ॻाल्हायो, मां अनम्यूट करे छॾियो तव्हां सभिनि खे। आख़िरी 10-15-20 मिंट जेके बि आहिनि हुन में क्वेश्चनिंग थींदी। सर आवाज़ सही तो अचे। हा सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। वालेकुम सलाम। रावल हैदरी केरु आहे? रावल हैदर दोस्त आहे सर, क्लासमेट यस आहे। यस रावल हैदर, छा पिया चओ? सवाल आहे को ॿुधायो। सर वॉइस जे बारे में चयो, आवाज़ सही न पिया उन जे बारे में चयो। ठीकु आहे ठीकु आहे। सर सवाल आहे नज़ीर। नज़ीर ॿुधायो सवाल। सर छा सोक्रेटिस खुदाउनि ते यकीन कंदो हुयो, जे न कंदो हुयो त उहो कीअं बि चए त मतिलबु मूंखे इलामी आवाज़ अचनि पिया, ऐं ॿिए हंधि हुन चयो आहे त जेको आहे सो इहा ख़ुदा जी ॾात आहे जेका मूंखे ॾिनी आहे, त मां माण्हुनि खे जेको आहे सो इल्मु ॾियां थो, ऐं मुंहिंजी माउ जेका आहे सो ॿारनि खे ॼणे थी। किताब में पढ़ियो हुयो कुझु अहिड़ो। हा बिल्कुलु, ॾिसो हुन मज़हब जे बारे में एतिरी छेड़छाड़ कोन्हे कई, ठीकु आहे। ही वाज़ सही सर। प्रैक्टिकल मैन, ऐं हू फॉलो करे पियो हर शइ खे न, पंहिंजी ग्रीक ट्रेडिशन्स खे फॉलो करे थो, पंहिंजी ग्रीक जेको आहे सो स्टेट जे रूल्स खे फॉलो करे थो, तॾहिं त हू पंहिंजी जान ॾिए थो। बाक़ी हुन कई आहे सिर्फ़ु जेको आहे सो पब्लिक डिस्कशन, ही वाज़ अ पब्लिक स्पीकर। त उन्हनि मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो, तव्हां जेके बि हुन सवाल उथारिया, जेके शयूं जेके बि हुनजा जेके थीम आहिनि, त उन्हनि में मतिलबु जेको आहे सो कुझु ॻाल्हियूं जेके कयूं आहिनि, हू चवंदो रुॻो सवाल कयो, ख़ुदा आहे त ख़ुदा कीअं आहे, किथे आहे, त माना अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां सवाल कंदासीं त हुनजे जवाब ताईं पुॼी वेंदासीं। इहो ई हुयो न हुनजो सोक्रेटिक मेथड, जंहिंखे असीं जेको आहे सही सर। इलामी आवाज़नि अचण मां मुराद छा आहे सर? किताबनि में इस्लामी इहो आवाज़ लिखियल में आहे त तव्हांखे मतिलबु ॿुधायो न, ॾिसो न त हुते हिकिड़ो मंदरु हुयो। हाणे उतां ईंदा यस सर। हुया या न ईंदा, उहा आई डोंट नो छा चकर हो, पर उतां माना जेको आहे सो जेका ॻाल्हि हुननि खे पुछणी हूंदी न, माना उते जेको आहे सो हुनखे सवाल कंदा, पोइ उतां अंदरां आवाज़ ईंदो त पोइ इस्लामी आवाज़ इहो मतिलबु आहे। सही छो सर सॼी सही। पॉलिथियस थैंक यू। सोसाइटी हुई न, रिलीजियस सोसाइटी, यस सर। पॉलिथियस सोसाइटी, त उते इहे सभु शयूं। हा थैंक यू सर। अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम सलाम। आनंद कुमार आया, सवाल है हिकिड़ो। हा बाबा सवाल है हिकिड़ो। हा ॿुधायो। सर उहो जेको आवाज़ ईंदो हुन दोस्त खे ॻाल्हाइण ॾियो जेको सर ॻाल्हाए उहो थो। जेको आवाज़ हो उहो दौलत हिकिड़ो मिंट वेट। उहो जेको आहे सो ही पंहिंजो। जी सर। हा जी ॻाल्हायो बाबा तव्हां। सर सर प्लेटो ही साबित कईंजो। जी प्लेटो कईंजो साबित। जी जी सर मुझे प्लेटो कईंजो स्टूडेंट हो। सुकरात जो अस्सलाम वालेकुम।
हाणे मूं वटि 8 मिंट आहिनि, जल्दी जल्दी ॿुधायो, 8 मिंटनि में यार वन बाय वन पूछो ना। वन बाय सबको वन मौका पुछो, सभु न ॻाल्हायो, प्लीज़ प्लीज़, जल्दी जल्दी। सर इहो पिया पुछूं दीवान 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 पुछे पियो। हा सहूलियत ॿुधाए। सर इहो पिया पुछां मां त जेको आवाज़ ईंदो उहो किंजो जेको ऐप उन ते यकीन कंदा पंहिंजो जेके उतां जो अवाम हो उहो किंजो आवाज़ हूंदो, छो त उहो अक्सर पंहिंजो मेनी जेको गॉड्स आहे उन्हनि ते उन्हनि जो बिलीव हूंदो। हा न, उहा जेकी ओरेकल जो हिकिड़ो मंदर हुयो, पाण उन ओरेकल जे मंदर में पोइ पंडित हूंदा या पंडित याणी हूंदियूं, कुझु बि हूंदो, पर उते उतां कंहिंजो न कंहिंजो आवाज़ ईंदो आहे, कुझु त हूंदो, इहा ॻाल्हि हुते आम हूंदी, उतां आवाज़ ईंदो। ठीकु आहे सर, न। निंदी दीवान सर, निंदी दीवान। सोक्रेटिस हिकिड़ो मिंट। सर, सोक्रेटिस जी इथिकल थ्योरी बाबति थोरो ॿुधाइजो। जे मां तव्हांखे ॿुधायो न, हुनजी इथिकल थ्योरी आहे, नॉलेज इज विर्च्यू, विर्च्यू इज नॉलेज, या एथिक्स आहे न हुनजी। त माना तव्हां सुठो ॼाणींदव, तव्हां सुठो कंदव, तव्हां बुरो ॼाणींदव, तव्हां बुरो कंदव। सुकरात जी इथिकल थ्योरी इहा आहे न। सुठो ॼाणींदासीं, सुठो कंदासीं, बुरो ॼाणींदासीं, बुरो कंदासीं। नॉलेज इल्म ई नेकी आहे, इल्म ई जेको आहे असांखे नेक कंदो, इल्म ई असांखे चङाईअ जी तरफ़ वठी वेंदो। जेकॾहिं असां इल्म हासिल कंदासीं त असां नेकीअ जी तरफ़ ईंदासीं, असां नेक अमल कंदासीं। निंदी दीवान जो सवाल आहे, हिकिड़ो मिंट। हा थैंक यू जी बाबा, ॿुधाए ॿुधाए। सर सलाम सर, मुंहिंजो सवाल लेक्चर्स में रिलेटेड ई हो। त सर हू पंहिंजो तव्हां बुक जो ज़िक्र कयो, एपोलॉजी आई गेस। यस जी जी, हा, बाय प्लेटो। सर अच्छा, प्लेटो खां हो सर, मूंखे शायद सोक्रेट मां ॿुधण आयो। न न न बाबा, मां चयो त उहो एपोलॉजी जेको तव्हां पढ़ंदव न, उन में इहो सॼो लिखियलु आहे सोक्रेटिक ट्रायल जे बारे में, जेको प्लेटो लिखियो आहे। ठीकु आहे बाबा। ऐं Socrates was a public speaker, as I told you. He has not written a single word. हुन रुॻो ॻाल्हायो। ठीकु आहे। पोइ उनखे उन सॼे खे जेको कंक्लूड कयो, जेको रिटन फॉर्म में आंदो। हाणे इहो हिकिड़ो बहस हले पियो थो त सुकरात घणियूं जेको आहे प्लेटो पंहिंजूं ॻाल्हियूं सुकरात जे वातां चवरायूं, ऐं घणियूं जेको आहे सुकरात वारियूं ॻाल्हियूं हुन पाण लिखियूं। ठीकु आहे न, हुन हिते पॉलिटिक्स कई। पोइ इहो तव्हांखे लाज़मी, जेकॾहिं मूंखे सुकरात जी नज़र में नेकी छा हुई सर? हिते त नेकी जूं मतलब मेनी डेफिनेशंस आहिनि न, हर रिलीजन में या हर माण्हू पंहिंजी डेफिनेशन हुजे। हुन जी नज़र में सुकरात जी नज़र में नेकी इल्म आहे न। नॉलेज इज विर्च्यू, वॾे में वॾी नेकी आहे इल्म। जेकॾहिं तव्हां इल्म हासिल कंदव, तव्हां नेक थींदव, तव्हां चङा थींदव। ठीकु आहे न। सुकरात जी नज़र में नेकी, वॾे में वॾी नेकी आहे इल्म। सही, राइट। हा बाबा, ॿियो को? वालेकुम सलाम, केरु आहे बाबा? सर मुंहिंजो हिकिड़ो सवाल आहे। छा सर सुकरात कॾहिं बि ख़ुदा खे न मञंदो? ॾिसो, हिन ते मूं ॻाल्हायो पहिरीं बि, त हुन इन मामले ते घणी छेड़छाड़ न आहे कई। हुन रुॻो सवाल करणु सेखारियो आहे। जीअं हिकिड़ी हुनजी मशहूरु क़ौल न हो त सुकरात खे इन जे करे मारे वियो जो हू सोचणु सेखारींदो हो। ठीकु आहे न। हू चवंदो सोचो। पोइ हाणे ख़ुदा जे बारे में बि सोचो, मज़हबनि जे बारे में बि सोचो, फितरत जे बारे में बि सोचो। जेकॾहिं तव्हां सोचींदव, सवाल कंदव, त तव्हांखे हिन सभिनी शइ जा जवाब मिली वेंदा। सर असांजो हिकिड़ो सवाल आहे। जी सर, इहो सुकरात जेको हुयो, उनजे ज़हन में पहिरियों सवाल कहिड़ो आयो? ॾिसो, हाणे इहा शइ त किथे मूं न आहे पढ़ी, ज़ाहिर आहे उनखे जे ज़हन में त घणेई सवाल ईंदा। ठीकु आहे। बचपन खां ई जेको आहे तजसुस रखंदड़ हिकिड़ो ॿारु हुयो, क्यूरियस क़िस्म जो, हुनखे घणेई सवाल ईंदा। हर शइ जे बारे में सवाल ईंदा। हज़ारे लखे सवाल कया हुन सॼी ज़िंदगीअ में। हाणे इन शइ जो असांखे अंदाज़ो न आहे त पहिरियों सवाल कहिड़ो आहे। थैंक यू सर, थैंक यू। सर सुकरात जे मुताबिक़ असां ईअं चई था सघूं त जेको बुरो ऐं जेको भलो आहे उहो असांजे
पंहिंजो पाण ते आहे जेसीं ताणी असां पाण उहो अमल न कंदासीं तेसीं ताणी बुरो भलो नथो थी सघे उहो। बिल्कुलु ॾिसो वरी उहा ई ॻाल्हि अचे थी न त इल्म वारी नॉलेज वारी। हाणे नॉलेज ई तव्हांखे विर्चुअस कंदी क्या माना शऊर बेदार कंदे। हा शऊर ईंदो न नॉलेज सां छा ईंदो आहे इल्मु हासिल कंदो आहे त माण्हूअ जो शऊर वधंदो आहे शऊर वधंदो आहे त हू सही ऐं ग़लति जे विच में फ़र्क़ु करणु वाज़े करणु सिखंदो आहे ठीकु आहे न त इहो कमु कंदी आहे नॉलेज इल्मु ऐं जॾहिं तव्हां शऊरी याफ़्ता थींदव जॾहिं तव्हां इल्म जे जा पारखू थींदव त पोइ तव्हां जेको आहे परख रखंदव सही ऐं ग़लति जे विच में जी त पोइ ई जेको आहे सो तव्हांजो विस्डम शुरू थींदो। हेलो सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम हेलो सर। जी जी वालेकुम सलाम। सर मुझे यो आहे सवाल जो तव्हां जेको चयो रिलीजन जे बारे में ख़ुदा जी बिलीव जे बारे में सुकरात जेको सो मोनोथिज़म में बिलीव कंदो हिकु ख़ुदा में जेसिताईं मुंहिंजी नॉलेज आहे त इहा ॻाल्हि सही आहे? ऐं बि मूं किथे न आहे पढ़ियो पर थी सघे थो जेकॾहिं तव्हांजे इल्म में आहे ही वाज़ मोनोथिइस्ट पर हू समाज जंहिं में पैदा थियो उते त उहे त पॉलीथिइस्ट हुया हाउ कैन ही बिलीव इन वन गॉड मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। अमल पे था अचनि शागिर्द जॾहिं क्लास टाइम ख़तमु थियण वारी आहे हाणे 2 मिंट बचा आहिनि क्लास फाइंड अप थींदो ऐं ही लेक्चर रिकॉर्ड थी वियो आहे मूं जेको आहे हिन ते कयो आहे हिन ते लैपटॉप ते ऐं हाणे मां हिनखे ॾिसां कीअं सेव थिए थो किथे सेव थिए थो पोइ मां हिनखे अपलोड बि कयां थो ठीकु आहे पोइ अच्छा सर ॿियो वधीक क्लास कॾहिं थींदो? मंडे ते कमिंग मंडे ते सेम टाइम ते हा सेम टाइम ते जीअं थी ठीकु आहे साॻे सर ही टाइम हा ही टाइम सही आहे सर 12:40 वारो टाइम सही आहे जेको यूनिवर्सिटी में हूंदो। जी सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर तव्हां प्लीज़ इहा रिकॉर्डिंग जेका आहे सा ग्रुप में ॾिजो छाजे करे असां वटि नेटवर्क कंहिं महिल आहे कंहिं महिल न आहे ऐं असांखे ॾाढी मुश्किल थी थिए सम्झण में। ओके ओके मां करे थो छॾियां या शेयर करे छॾींदुसि ठीकु आहे सर जी जी सर ये दोस्तनि खे थोरो चइजो त म्यूट ते रखी छॾनि आवाज़ थोरो असांखे सम्झ में नथो अचे लेक्चर जो अॼु। मां बि हितां म्यूट करे थो छॾियां पर अलाए छो वरी बि आवाज़ तो म्यूट ऑल थो करे छॾियां वरी बि खुली था वञनि आवाज़ जी सर मसलो छा आहे जो लेक्चर नेटवर्क जो मसलो आहे हेठि मथे थी थो वञे तो आवाज़ डिस्टर्ब थो थिए इन जे करे दोस्तनि खे चई छॾियो आहे भला बहितर थींदो। हा इहो बहितर आहे ठीकु आहे हाणे अबाउट टू ठीकु एंड आहे आहे सर थैंक यू। about to end हेलो हेलो see you on Monday coming Monday with Thank you. Plato पढ़ी अचिजो ऐं ग्रुप ते तव्हांखे वधीक ॿुधाईंदुसि।